सिंध जी राजधानी कराची में सिंध टीवी नेटवर्क पारां मज़लूम न्याणियुनि सां साथ जे सराए हेठि ऐलानियल सक़ाफ़ती ॾियारे जी कराची प्रेस क्लब में कोठायल मुख्य तक़रीब में औरतुनि ॿारनि सक़ाफ़ती वेस वॻा पहिरें वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब में शरीक औरतुनि ऐं ॿारनि क़ौमी गीत ते झुमरियूं हणी सक़ाफ़त सां मुहबत जो इज़हार कयो। तक़रीब में शिरकत कंदड़ औरतुनि ॿारनि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त जंहिं भी क़ौम जी ॿोली तहज़ीब सक़ाफ़त ख़त्म थी वञे थी, उहा क़ौम पाण बि हिन धरती तां उनजो नालो निशान मिटिजी वञे थो। उहे क़ौमूं जेके पंहिंजनि सक़ाफ़त, पंहिंजनि विरसनि, पंहिंजी जेके तारीख़ जेके माॻ आहिनि ऐं पंहिंजी ॿोली खे बरक़रार रखंदा अचनि था, उन्हनि खे उजागर बणाईंदा अचनि था, उन्हनि खे जीअरो कंदा अचनि था, उहे क़ौमियूं सदियुनि ताईं जीअरूं रहनि थियूं ऐं हमेशह रहंदियूं। ही सिंध धरती जंहिंमें शाह लतीफ़ जहिड़ो शाइर अज़ीम मुफ़क्कर असांखे मिलियो, उन असांखे वतन सां मोहबत सेखारी। एटलीस्ट हिननि ॾींहंनि ते उहो वचन कयो वञे त पंहिंजे जेके धरती जा माण्हू आहिनि उन्हनि जे हक़नि जी हासिलात जे लाइ उन्हनि सां गॾु बीहणो आहे ऐं उन्हनि सां हर ॾुखे वक़्त में गॾु बीहणो आहे। अॼु जो ॾींहुं ॾाढो भलो आहे, ॾाढो मज़ो आयो आहे। अजरक टोपी जो ॾिहाड़ो आहे, असांजे सिंध जो ॾिहाड़ो है, असां सिंधियनि लाइ ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। बहुत मज़ा आ रहा है यहाँ पे एंजॉय। जो घर में उनको कहना चाहती हूँ वो भी आए, एंजॉय करें सब आके। यहाँ पे बहुत मज़ा आ रहा है सब आके। औरतुनि जो चवणु हो त तालीम औरत जो ज़ेवर आहे। हिकु औरत खे तालीम ॾियणु पूरे मुआशरे खे तालीम ॾियणु बराबरि आहे। सिंध जे राजधानी वारे शहर कराची में कराची प्रेस क्लब ते सिंध टेलीविज़न न्यूज़ तरफ़ां ऐलानियल मज़लूम न्याणियुनि सां साथ जे सराए हेठि सक़ाफ़ती ॾींहुं मल्हायो वियो, जेको पंहिंजे इख़्तिताम ते पहुतो आहे। हिते सिंधी गीत फ़नकारनि सिंधी गीत ऐं टेबल पेश करे महफ़िल खे जुमाए छॾियो। हिते इन सक़ाफ़ती मेले में सिंधी माण्हुनि जो समुंड उथली पियो। सिंधी माण्हू टोपी अजरक पाए करे पंहिंजी सक़ाफ़त खे उजागर कयो। कैमरामैन कलीम खोखर सां गॾु फयाज़ चांडियो, सिंध टीवी न्यूज़ कराची।